नहमदहू व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरतुल बक़रा आयत नंबर 74 खां वठी 77 ताईं। तर्जुमो सुम्मा वरी क़सद सख़्त थी विया। क़ुलूबुकुम दिल तव्हांजा मिन बादी ज़ालिका उन ॻाल्हि खां पोइ कहिड़ी, जेको कल्ह असां पढ़ियो हिकिड़ो वाक़ियो त बनी इसराइल में हिकु शख़्स खे क़त्ल कयो वियो। पोइ उन जे बारे में हू विड़ी रहिया हुआ। पोइ अल्लाह ताला कीअं हुन मुर्दा खे ज़िंदा करे हिननि खे हिकिड़ी निशानी ॾेखारी, पर उन खां पोइ बि हिननि जो ईमान में इज़ाफ़ो न थियो। हिननि ईमान न आंदो त उन्हनि खे चयो पियो वञे त वरी सख़्तु थी विया दिलि तव्हांजा उन ॻाल्हि खां पोइ। फ़हिय बल्कि इहे आहिनि कल हिजारती पथरनि वांगुरु, औ या अशद्दु क़सवा या वधीक सख़्तु, पथरनि खां बि वधीक सख़्तु आहिनि। व इन ऐं बेशक मिनल हिजारती पथरनि मां बि लमा जॾहिं यतफ़ज्जरु मिनहुल अनहार जॾहिं उन्हनि मां फुटंदियूं आहिनि या निकिरी पवंदा आहिनि उन्हनि मां बि चश्मा, यानी पथरनि में बि कुझु अहिड़ा आहिनि जिन मां चश्मा बि निकिरंदा आहिनि। व इन्ना ऐं बेशक मिन्हा उन्हनि मां लमा जॾहिं यशक़क़ू जॾहिं उहे टुटी पवंदा आहिनि या फाटी पवंदा आहिनि, पथर जॾहिं टुटंदा आहिनि। फ़यख़्रुजु मिनहुल माउ बस पोइ निकिरी पवंदो आहे उन्हनि जे अंदरां बि पाणी। व इन ऐं बेशक मिन्हा उन्हनि मां लमा यहबितु जॾहिं कुझु पथर अहिड़ा हूंदा आहिनि जेके जॾहिं किरंदा आहिनि मिन ख़शियतिल्लाह अल्लाह जे ख़ौफ़ खां। वमल्लाहु ऐं न आहे अल्लाह बिग़ाफ़िलिन ग़ाफ़िल उन ॻाल्हि खां अम्मा तामलून जेको तव्हां अमल करे रहिया आहियो। यानी हिते मिसाल ॾिनी वई त पथरनि जी क़िस्मनि जी, त पथरनि में बि अहिड़ा पथर आहिनि जेके जॾहिं जिन मां चश्मा, के पथर अहिड़ा आहिनि जिन मां चश्मा फुटंदा आहिनि, के पथर अहिड़ा आहिनि जॾहिं उहे टुटंदा आहिनि त उन्हनि मां बि पाणी निकिरी पवंदो आहे। कुझु पथर अहिड़ा आहिनि जेके अल्लाह जे ख़ौफ़ जे करे किरी पवंदा आहिनि, जीअं लैंड स्लाइडिंग थींदी आहे जंहिंमें पथर पहाड़नि तां हेठि लहंदा आहिनि, त इहो बि अल्लाह जे हिकिड़ी निशानी आहे। अल्लाह जे ख़ौफ़ जे करे पथर कीअं लुढ़कंदा हेठि लहंदा आहिनि। त इंसान खे चयो पियो वञे त अहिड़ो वाक़ियो ॾिसण खां पोइ बि तव्हांजा दिलि जेके पथरनि वांगुरु या उन्हनि खां बि सख़्तु थी विया। मिसाल ॾेई रहियो अल्लाह ताला फरमाइनि आहिनि त अल्लाह ताला इन ॻाल्हि खां ग़ाफ़िल न आहे जेके तव्हीं अमल करे रहिया आहियो। अॻियां पढ़ंदासीं आयत नंबर 75। अफ़ततमऊन छा तव्हां हाणे इहो तमा रखो था, इहा उमेद रखो था। हाणे मुस्लमाननि खे ख़िताब कयो पियो वञे त छा तव्हां इहा उमेद रखो था ऐं युमिनू लकुम त हू ईमान आणींदा तव्हां सां गॾु तव्हांजे लाइ, यानी यहूदियुनि जे लाइ, त छा उहे तव्हां इहो उमेद रखो था उन्हनि मां त हू मुस्लमान थींदा तव्हां सां गॾु। वक़द कान फ़रीक़ुन ऐं तहक़ीक़ आहो इन्हनि में हिकिड़ो गिरोह मिनहुम उन्हनि में यसमऊन कलाम अल्लाही जेका ग़ौर सां ॿुधंदा हुआ अल्लाह जे कलाम खे। सुम्म युहर्रिफ़ूनहु पोइ उन में तब्दीली तहरीफ़ कंदा हुआ, उन में यानी उनखे बदिलींदा हुआ, जेको ॿुधंदा हुआ उन ॻाल्हि में तब्दीली आणींदा हुआ। मिन बादी मां अक़लूहु उन खां पोइ उनखे सम्झण खां पोइ, ग़ौर सां ॿुधंदा हुआ, क़ुर खे सम्झंदा हुआ, पोइ उन में तहरीफ़ कंदा हुआ, उन में तब्दीली आणींदा हुआ। वहुम यालमून ऐं जॾहिं त इहा ॻाल्हि उन्हनि खे ख़बर बि हुई त हू छा करे रहिया आहिनि। व इज़ा लक़ुल लज़ीन ऐं जॾहिं हू मुलाक़ात कंदा हुआ उन्हनि माण्हुनि सां आमनो जिन ईमान आंदो, यानी ही मुनाफ़िक़नि जो ज़िक्र आहे, जिन ईमान आंदो यानी जेके मुसलमान हुआ, जॾहिं हू मुसलमाननि सां मिलंदा हुआ क़ालू आमन्ना त हू चवंदा हुआ असां ईमान आंदो। व इज़ा ख़ला बादहुम ऐं जॾहिं उहे अकेलाई में हूंदा हुआ, तन्हाई में हूंदा बाज़ हुननि जा, इला बादिन तरफ़ बाज़ जे, यानी पंहिंजनि सां जॾहिं हू मिलंदा हुआ अकेले में, क़ालू उन्हनि खे चवंदा हुआ अतुहद्दिसूनहुम छा तव्हीं उहे ॻाल्हियूं ज़ाहिर कयो था या छा तव्हीं बयानु कयो था उन्हनि सां, यानी मुसलमाननि खे हू चवंदा पंहिंजे पाण जॾहिं पंहिंजे साथियुनि ॾांहुं वेंदा हुआ उन्हनि खे चवंदा हुआ छा तव्हीं बयानु कयो था हुननि सां, यानी उहे ॻाल्हियूं
बिमा फ़तह अल्लाहु अलैकुम, जेके वाज़े कयूं आहिनि अल्लाह ताला तव्हां ते, यानी जेके तव्हांजी किताबुनि में बयानु थियल आहिनि ॻाल्हियूं, यानी हिननि जी किताब में हो त आख़िरी नबी जे बारे में जेके ॻाल्हियूं आहिनि त यानी ॿियूं बि ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके क़ुरान में ऐं तौरात इंजील में सेम आहिनि, त हुननि खे इहो पियो चवंदे छा ताईं उहे ॻाल्हियूं मुसलमाननि खे पिया ॿुधायो, लियुहाजुकुम बिही इंद रब्बिकुम, ताकी हू इहा दलील कनि तव्हांजे ख़िलाफ़ु अल्लाह जे अॻियां, यानी क़यामत जे ॾींहुं जॾहिं सभु हाज़िर थींदा, गवाहियूं ॾिनियूं वेंदियूं, त छा हू चवनि पिया त इहे ॻाल्हियूं जेके अगरि तव्हां हुननि ते खोले छॾियूं त इन्हनि ॻाल्हियुनि सां हू तव्हांजे ख़िलाफ़ु हुजत बयानु कंदा अल्लाह जे आॾो। अफ़ला तक़िलून, छा भला तव्हां अक़ल नथा पकड़ियो, अवला छा भला न यालमून, उन्हनि खे इहो इल्मु आहे हू नथा ॼाणनि, अल्लाह त बेशक अल्लाह यालमू हू ॼाणे थो, यानी अल्लाह ताला सभु कुझु ॼाणे थो, मां युसिरून जेको उहे लिकाइनि था, व मां युलिनून ऐं जेको कुझु हू ज़ाहिर कनि था। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत, नस्तगफिरुक व नतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।